दर्शन जे दर्शकनि खे ॾियारीअ जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे अणखुट आशीर्वाद मिले गणेश जी सां। जगमग जगमग ॾियारी आई, ॾियारी आई, ॾियारी आई, चौधरी खुशहाली छाई। नमस्कार, मैं हूँ गोविंदा और सिंधु दर्शन के सभी श्रोताओं को मेरी तरफ से अनेक शुभकामनाएं। ऑल द बेस्ट, लव यू ऑल। मैंने ज़िंदगी में यात्राएं तो बहुत सारी करी हैं। इतना अच्छा मैनेज करते हैं, कोऑर्डिनेट करते हैं, इतने बड़े ग्रुप को मैनेज करना, बहुत बहुत शुक्रिया आपका। असां अवेलेबल आहियूं यूट्यूब ते, फेसबुक ते, असांजी वेबसाइट www.sindhudarshan.com ते 24/7 लाइव वर्ल्ड वाइड। असांजी वेबसाइट ते हर संडे जी सुबह जो 11:30 खां 12 ताईं तव्हां असांजो सिंधु दर्शन प्रोग्राम ॾिसी था सघो, टोटली लाइव। अंधियारो उजियारे सां गॾिजण लाइ बेकरार आहे, छोकी ॾियारी त ख़ुशियुनि जो त्योहार आहे।